मुंहिंजो नालो सिमरन आहूजा आहे ऐं मूंखे बेहद ख़ुशी थी थिए कि असांजो जेको नओं स्टूडियो आहे अजरक स्टूडियो असां सभिनी जे लाइ ख़ूबसूरत एंटरटेनमेंट खणी थो अचे ऐं हे तमामु सुठो एंड एब्सोल्युटली जेको असां चवंदा आहियूं असां डिजिटल वर्ल्ड में रहूं था त हे बिल्कुलु तमामु असांजो न्यू स्टूडियो आहे एट द सेम टाइम हिन में सभु फैसिलिटीज़ आहिनि स्टूडियो जूं त मां अजरक स्टूडियो एंड ओनर्स खे सभिनी क्रू खे तमामु वाधायूं ॾियणु चाहींदमि तव्हांखे करोड़ करोड़ वाधायूं हुजनि ऑल द वेरी बेस्ट एंड असांखे इंतज़ारु रहंदो तव्हांजे एंटरटेनमेंट जो जेको अजरक स्टूडियो मां ईंदो थैंक यू हक़ मौजूद सदा मौजूद मां प्रेम भारतीय तव्हांखे त ख़बर ई हूंदी मां छा आहियां छा कंदो आहियां ऐं मां ॾाढी वाधायूं ॾींदुमि नज़फ़ अली भाई खे जंहिं अजरक स्टूडियो जी शुरूआति करे चुका आहिनि ऐं उन्हनि खे मां तमामु वाधायूं ॾींदुमि उन्हनि खे मां त अजरक स्टूडियो जेको उहो खणी आया आहिनि ऐं हिकु नओं कंसेप्ट आहे हुन में ऐं प्रेम मां जेका अहिड़ा कलाकार साम्हूं रखंदुमि जेका नवां हुजनि त मूंखे ॾाढी वणी हिननि जी ॻाल्हि ॾाढा नवां कंसेप्ट खणी था अचनि मुंहिंजा ॾाढा अज़ीज़ दोस्त आहिनि त नज़फ़ अली सर तव्हांखे ऑल द बेस्ट ऐं अजरक स्टूडियो तव्हां खोलो था हुनजे लाइ बेस्ट ऑफ लक।